सीनियर सिटीज़न एसोसिएशन तरफ़ां उमिरि जी सआदत माणींदड़ मेंबरनि जे मान में तक़रीब थी। रिपोर्ट मंजूर कालरो। पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद तरफ़ां उमिरि जो शर्फ़ आला हासिल करे अचण ते पंहिंजे मेंबरनि इंजीनियर ख़ालिद मेमण ऐं मंजूर हुसैन कालरो इंफॉर्मेशन सेक्रेटरी जिन जे मान में हिकु शानदार लंच तक़रीब 18 अगस्त ते डे सेंटर में इंतज़ाम कया विया। तक़रीब में मेंबरनि में वॾी तादाद में शिरकत रही। मिस्टर पीरल ख़ान कोसो तिलावत कलाम पाक फरमाई। नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़लाणी एसोसिएशन पारां आजिया कंदे मुबारकूं पेश कयूं ऐं शरीक मेहमाननि जा थोरा मञा। अहिड़ी रीत तक़रीब लाइ जिन साथियुनि हिस्सो वरितो तिन सभिनी जो शुक्रिया अदा कयो वियो। हिन सआदत भरी तक़रीब में औरत मेंबरनि बि भरपूर शिरकत करे पंहिंजे उमिरि जी अदायगी करे ईंदड़ भाइरनि खे अजरकूं ऐं लुंगियुनि जा ऐं गुलदस्तनि ऐं गुलनि जी हारनि सां मुबारकूं पेश करे तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया। महिमाननि लाइ मांझांदे समेत आबे ज़मज़म अजवा खजीन सां ख़ातिर तवाज़ा कई वई। प्रोग्राम जंहिंमें बशीर ख़ान जतोई उमिरि जी सआदत हासिल कंदे साथियुनि खे दादो जी ख़ासि कारीगरनि जूं हथ जे हुनर सां तयारु कयल वणंदड़ सिंधी टोपियूं पाराए मोहबती भाकुरनि सां मुबारकूं पेश कयूं। मोहतरम डॉक्टर निसार मेमण उमिरि जी तोहफ़नि सां गॾु मंजूर हुसैन जे जनम ॾींहं जे मुनासिबत सां केक बि खणी आया। उन खां सवाइ सदर दरिया ख़ान बलोच, लेखिका आपा नज़ीर नाज़, मोहतरमा कस्बानो दर्स, नीलोफर भुट्टो, सलमा कादरी, फरज़ाना गुल, आपा रेहाना, आगा रज़िया, शौक़, आपा रशीदा कुरैशी, सुमरो साहिबा समेत हादी बख्श ख़ान जतोई, इकबाल अहमद मेमण, नज़ाकत अली फाज़लाणी, नज़ीर अहमद मेमण, आफ्ताब अहमद सिद्दीकी, रियाज़ मेमण, एडवोकेट लौंग ख़ान, मोहम्मद यूनिस कायम ख़ानी, चनेस्तर मीर इफ्तिखार अहमद पठान, प्रोफेसर दोदो ख़ान, अलावा सायो ख़ान, नज़ीर अहमद शेख, मीर मौज़म अली, शायर आशिक हालाणी, अली मोहम्मद मीराणी ऐं ॿियनि सॼण साथियुनि तक़रीब में पंहिंजे मोहबत भरियल तोहफ़नि सां ख़ुशबूदार शिरकत करे रौनकुनि में इज़ाफ़ो कयो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे सदर दरिया ख़ान बलोच तक़रीब जे आख़िर में पंहिंजी टीम तरफ़ां ख़ुलूस सां भरियल शिरकत ते मेंबर साथियुनि खे मुबारकूं पेश कंदे इत्तेहाद क़ाइमु रखण ते ज़ोर ॾिनो। स्टेट सेक्रेटरी जा फ़र्ज़ डॉक्टर रफ़ी कुरैशी बहितर अंदाज़ सां निभाया।